ऐलान किया है जेकॾहिं हुकूमत का रुकावट हुजे थी तव्हांजो उन सूरत में कहिड़ो लाइ मिलंदो? असां हमेशह जीअं 7 नवंबर 2009 ते 23 मार्च 2012 ते पुरअमन नमूने सां पंहिंजो मक़सदु सिंधी माण्हुनि जे आॾो दुनिया जे आॾो रखियो। जेका ॻाल्हि असांखे साईं GM से सम्झाई अदम तशदुद जो रस्तो, जेका वाट असांखे असांजे शहीद चेयरमैन अख़्तियार कराई अदम तशदुद जो रस्तो, असां उन साॻी रस्ते ते क़दम रखंदे साॻियो रस्तो अख़्तियार कंदे अदम तशदुद सां ऐं पुरअमन नमूने सां चीनी सफ़ारतखाने ॿाहिरां बि उनखे याददाश्तनामो पेश कंदासीं। असां सिंधी हिकु क़ौम आहियूं ऐं उन आधार ते असां सिंध ते असांजो हक़ु आहे ऐं ज़ुल्फ़कार आबाद रिथा असांजे क़ौमी वजूद जे ख़िलाफ़ु जेका रिथा आहे। इन में चीन जेको आहे, जेको पिणु माज़ी में जेको पिणु हाणे अक़वाम मुतहिदा जे तइ थियल उसूलनि मुताबिक़ क़ौमुनि जे वजूद जो हामी आहे, उन में हुनखे जेको आहे त पंहिंजी सिड़पकाई न करणु घुरिजे। असीं याददाश्तनामो पेश कंदासीं ऐं जेकॾहिं हुकूमत का रुकावट विधी, असां हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं, चिता ॾियण था चाहियूं त असीं हर सूरत में पुरअमन हूंदासीं ऐं तव्हांजी उहा विझंदड़ रुकावट असांजी रस्ता रोक न करे सघंदी। ऐं जेकॾहिं पोइ का नौजवान मुश्तिल थी विया ऐं जेकॾहिं को सुभाणे पोइ को ॻाल्हि थिए थी, उनजा ज़िम्मेवार जेको आहे हुकुमरान हूंदा, असां जीअं कोई माज़ार हूंदा। डॉक्टर साहब, ज़ुल्फ़कार आबाद जेका रिथा आहिनि 1 पॉइंट एजेंडा छा क़ौम परस्तनि जो या जेके सिंध दोस्तूरियूं आहिनि उन्हनि जेके इतिहाद जो इम्कान आहिनि? असां जेको ज़ुल्फ़कार आबाद रिथा जे ख़िलाफ़ जेका बि पार्टी जदोजहद करे थी, असां गैर मशरूत तौर ते उनजा हामी आहियूं। असां चाहियूं था त जदोजहद जे मैदान में हर दौर अचे, जदोजहद जो मैदान ई सभिनि खे गॾु खणी हलंदो। असां कंहिं ॿाहिरि माण्हुनि खे सॾु न ॾिनो आहे, फ़रिश्तनि खे सॾु न ॾिनो आहे। ज़ुल्फ़कार आबाद रिथा जे ख़िलाफ़ असां सिंध जे माण्हुनि खे सॾु ॾिनो आहे ऐं जेके पार्टियूं, जेके धुरियूं, जेके सियासी अॻवान सम्झनि था पिया त ज़ुल्फ़कार आबाद रिथा सिंधी क़ौम जे वजूद जे ख़िलाफ़ रिथा आहे, असां उन्हनि खे दिलि जे गहराइण सां दावत था ॾियूं असांजे हिन 22 तारीख़ जो थियल पुरअमन थियण में शरीक थियनि। असीं खेनि मान इज़त ॾींदा। डॉक्टर साहब, साईं GM से जे फ़िक्र हेठि जेके ॻाढ़े झंडे वारा ग्रुप आहिनि उनजो डॉक्टर सफ़दर सर की तरफ़ां इत्तेहाद ऐं इंज़माम लाइ बि कोशिशूं थियनि पियूं। हिकिड़ी गॾिजाणी थी चुकी हुई जंहिंमें जसकम शिरकत न कई हुई। छा इन सिलसिले में तव्हां सां राब्तो थियो आहे ऐं तव्हांजी इन सिलसिले में कहिड़ी पॉलिसी आहे? असां उन्हनि लाइ नेक ख़्वाहिश में नेक तमनाऊं रखूं। तव्हां शामिलु थींदव अहिड़े इत्तेहाद या इंज़माम में? असां उन्हनि लाइ नेक तमना नेक ख़्वाहिशूं रखूं।